पाकिस्तान जर्मनी में पाकिस्तानी कौंसलेट ते हमले में मुलविस जवाबदारनि खे हवाले करण वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। परॾेही तर्जुमान चयो आहे त फ्रैंकफर्ट में पाकिस्तानी कौंसल खाने ते हमले में मुलविस जवाबदारनि खे पाकिस्तान हवाले करण वारियूं ख़बरूं कूड़ियूं आहिनि। 20 जुलाई ते जर्मनी जी शहर फ्रैंकफर्ट में पाकिस्तानी कौंसलेट ते हमलो कयो वियो हो। जर्मनी जी पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो हो। घाटे रोड बिजली बिल्स ऐं टैक्सिस में वाद ख़िलाफ़ रावलपिंडी जे लियाकत बाग में जमात इस्लामी जो धरणो 3 ॾींहं बि जारी। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी अॻवानी में हुकूमती वफ़द जी जमात इस्लामी जे अॻवाननि सां मुलाक़ात। जमात इस्लामी हुकूमत सां ॻाल्हियुनि जी दावत क़बूल कंदे 10 मुतालबा रखी छॾिया। ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु अॼु थींदो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु हो त हुकूमत महांगाई जे ख़ात्मे लाइ नेक सां कमु करे रही आहे। ॻाल्हि ॿोल ज़रिए मसइला हल कंदासीं। धरणे में मौजूदु जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान जो चवणु हो त बिजली जूं क़ीमतूं घटि कराइण खां सवाइ वापसि न वेंदासीं। डी चौक परे न आहे। ॻाल्हियुनि में अघ भराई न थी त इस्लामाबाद तरफ़ रुख़ कंदासीं। घोटकी ज़िलो पुलिस लाइ गैर महफ़ूज़। आंदल सुंदराणी थाणे जी चेक पोस्ट ते हमले में 2 एहलकार कादिर बख्श महर ऐं ज़हीर थहीम शहीद। पुलिस हेडक्वार्टर में जनाज़ी नमाज़ बाद शहीद अब्दुल कादिर महर जो लाश आदलपुर भरिसां ॻोठ आरिम महर ऐं शहीद एहलकार ज़हीर थहीम जो लाश अबाणे ॻोठ जरवार मुंतकिल। SSP घोटकी जो चवणु आहे त पुलिस चेक पोस्ट ते हमले में मुलविस ॾोहारियुनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। ब्यूरोक्रेट्स जजिस पार्लियामेंटेरियन समेत सभिनी जी मुफ़्त बिजली ख़त्म करण ते गौर। IPPs ख़िलाफ़ मुल्की आगाही मुहिम खां पोइ तवानाई वारी वज़ारत एमरजेंसी प्लान तयारु करे वरितो। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सरकारी नीम सरकारी इदारनि जी मुफ़्त बिजली वारी सहूलियत ख़त्म करण ते बि गौर शुरू करे छॾियो। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जो चवणु आहे त ॿिए मरहले में मुफ़्त पेट्रोल वारी सहूलियत बि ख़त्म कई वेंदी। पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा या आज़ाद कश्मीर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। सिंध जी राजधानी कराची में बूंदाबांदी मौसम खुशगवार। मीरपुर ख़ास सांगढ़ उमरकोट ऐं बदीन जे अक्सर इलाइक़नि में बरसात जी विकती। काज़ी अहमद वेझो लाखाट रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी मारिजी वियल मुबैना ॾोहारी जो लाश अस्पताल मुंतकिल। सुञाणप न थी सघी। पुलिस मूजिबि 3 मोटरसाइकिल्स ते सवार हथियारबंदनि सां मुक़ाबिलो थियो। जवाबी कार्रवाई में हिकु जवाबदार मारिजी वियो। संदसि साथी फ़रार थी विया। कराची के इलाइक़े औरंगी टाउन में घर अंदर गैस सिलेंडर फाटण सबबि 8 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल जे बर्न्स वार्ड मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में अबू बकर, इरफान, फैज़ान, फुरकान, अनम, निदा, इकरा ऐं राबिया शामिल।